सिंध एक्शन कमेटी के सॾ ते ज़मीननि जे कब्ज़े ख़िलाफ़ बहरिया टाउन जे मुख्य गेट आॾो धरणो हयो वियो। धरणे में अवामी समुंड उथली पियो। धरणे में सिंध एक्शन कमेटी जो कन्वेनियर सैयद जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, सनान कुरैशी, रियाज़ चांडियो, रसूल बख्श खासखेली, करम वसाण, समर हैदर जतोई, अब्दुल खालिक जोणेजो, राशिद महमूद सुमरो ऐं ॿिया शरीक थिया। धरणे में दानिश्वर जामी चांडियो, एडवोकेट सजाद चांडियो, सूफ़ी रागी, मांझी फ़कीर, हैदर शाहानी, गुलहसन कलमती, महर ढिबाई ऐं ॿियनि बि शिरकत कई। सॼी सिंध मां माण्हू रस्ता रोक ऐं रुकावटुनि बावजूदि धरणे वारे हंधि पहुता। औरतुनि बि धरतीअ सां वफ़ा जो वचन वणजाईंदे भरपूर शिरकत कई। मासूम ॿारड़ा बि धरणे में शरीक थिया। इंतज़ामिया तरफ़ां धरणे में माण्हुनि जी शिरकत रोकण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते रुकावटूं खड़ियूं कयूं वयूं। यामशुरो टूल प्लाज़ा वटि हज़ारे माण्हुनि जे काफ़िलनि खे रोकियो वियो। जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो जे काफ़िले खे बि रोकियो वियो, जंहिं ते कारकुननि एहतजाज तौरु धरणो हयो। ठटे, सिजावल, बदीन ऐं ॿियनि हंधनि ते बि काफ़िलनि खे रोकण ते छिकताण वारी सूरत-ए-हाल थी पई, जंहिं बाद कारकुन धरणा हणी वेही रहिया, जंहिं सबबि इंतज़ामिया मजबूर थी खेनि वञणु ॾिनो। मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस ऐं कारकुननि में चकरियूं थियूं। कारकुननि पुलिस मोबाइलनि खे धिका ॾेई हटाए छॾियो ऐं समूरियूं रुकावटूं हटाईंदा धरणे में पहुता।